मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला या अय्युहन्नासुत्तकू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तकुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा कान अलैकुम रक़ीबा। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम आमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वलतंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तकुल्लाह अम्री वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात अल्लाह रब्बुल आलमीन जे लाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम ला तादाद सलातों रहमतों खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके ज़ात अक़दस थे अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व मन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन। बिरादरान इस्लाम,
कुरान करीम जूं चंद आयतूं मुख़्तलिफ़ जगहनि तां तव्हां ॿुधी चुका आहियो। इन हवाले सां त हिकु तवील मौज़ू बणिजी वेंदो, राति खुटी सघे थी, लेकिन हिकु आयत उन जो बयान ख़त्म नथो थी सघे। ही जेके बि आयतूं मूं तिलावत कयूं, सूरत आल इमरान जी आयत हुई, सूरत निसा जी आयत हुई, सूरत अहज़ाब जी आयत हुई, सूरतुल हशर जी आयत हुई, सूरतुल बकरह जी आयत हुई। इन्हनि तमाम आयतुनि में शुरू वारे अल्फाज़नि में इब्तिदा में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे मुत्तक़ी हुजण जो हुकुम फरमायो आहे, तक़वा अख्तियार करण जो हुकुम फरमायो आहे। ऐं इन्हनि आयतुनि खे हिन वक़्त तिलावत करण ऐं इन्हनि जो बयान करण सारो मक़सद जेको आहे उहा सूरतुल बकरह जी जेका मूं आख़िर में आयत पढ़ी हुई। ऐं ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि ऐं तव्हां खां अॻु में जेके गुज़रिया उन्हनि ते बि रोज़ा फ़र्ज़ हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन रोज़े खे फ़र्ज़ छो करार ॾिनो आहे? तव्हां सोचींदव त रमज़ान मुबारक जो महीनो त अञा आयो ई कोन्हे। हिन वक़्त इहो उनवान इहे मौज़ू शुरू थी विया आहिनि। ही प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाहत ऐं मुहब्बत आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इत्तिबा इताअत मां असांखे इहो सबक मिलियो त रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने जे अचण खां कुझु ॾींहं अॻु में प्यारे पैगंबर सहाबा किराम खे उहे बिशारतूं ॾिनियूं हुयूं ऐं ख़ुशख़बरियूं ॿुधायूं ऐं रमज़ान मुबारक जी तयारीअ जो हुकुम फरमायो हो। रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने जी तयारी हिन उनवान के रमज़ान मुबारक जी तयारी जो नालो ॾियो या इस्तक़बाल रमज़ान जो तव्हां नालो ॾियो जो ॾेई सघो था। हिन उनवान के इन अंदाज़ में ही रमज़ान मुबारक जो बाबरकत जेको न अनकरीब अचण वारो आहे, ही उहो बाबरकत महीनो आहे जंहिंजे लाइ सलफ़े सालिहीन अल्लाह जा नेक बाना 6 महीना अॻु में रोअंदा हुआ, दुआऊं घुरंदा हुआ ऐं 6 महीना वरी पोइ बि रोअंदा ऐं दुआऊं घुरंदा हुआ। रमज़ान मुबारक अॻु में 6 महीना रोई दुआ करण जो मतिलबु छा हूंदो? ऐं अल्लाह असांखे एतिरी ज़िंदगी ॾिजा जो ज़िंदगी में ही रमज़ान मुबारक जो महीनो असां ॾिसूं ऐं उन महीने में इबादत कयूं। ऐं रमज़ान मुबारक खां बाद में 6 महीना रोअण दुआऊं घुरण, ऐं अल्लाह जेका इन बाबरकत महीने में असां इबादत कई सा क़बूल फरमा। उन्हनि जो मक़सदु इहो हो छो त ज़िंदगी में रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो जेको मिली थो वञे न, हिकु मुस्लमान खे वॾी सआदत नसीब थी थिए। गुज़रियल रमज़ान मुबारक में कई असांजा रिश्तेदार हा, माइट हा, कराबतदारी जे लिहाज़ सां, रिश्तेदारी जे लिहाज़ सां, क़ौम जे लिहाज़ सां, मुस्लमान हुअण जे नाते सां, भाइरी जे लिहाज़ सां दुनिया में उहे न रहिया आहिनि। असां अञा अगरि आहियूं पर इहा बि ख़बर न आहे त रमज़ान मुबारक जी पहिरीं राति ताईं बि हूंदासीं अलाए न, अल्लाह रब्बुल आलमीन तो ॼाणे। लेकिन इहा ई दुआ आहे, ऐं अल्लाह ज़िंदगी में बाबरकत महीनों जी इबादत असांखे नसीब कर।
ही वॾी सादत आहे। एतिरे क़दुरु हिकु साल जी मोहलत न अगरि असांखे मिली थी वञे, हिनखे मामूली न सम्झो। गुज़रियल रमज़ान मुबारक में इबादत करण वारा, रोज़ा रखण वारा, रात जो क़याम करण वारा, उन्हनि खे अगरि हिकिड़े साल जी बि मोहलत मिली वई त उन्हनि जो मक़ाम, उन्हनि जो शान छा आहे इबादत जे लिहाज़ सां। ईअं थली ज़िंदगी न, 11 महीना विच में जेके मिली विया, पोइ 12 महीनो वरी रमज़ान मुबारक फेरी आयो, उन जो शख़्स जो मक़ाम छा आहे? हदीस में आ, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वक्त में जिंदगी मुबारक में बस सहाबा जो जिक्र थो अचे। हिकिड़ी हदीस जामे तिरमिज़ी में, सुनन तिरमिज़ी में, सुनन इब्ने माजा में, जेका हदीस सैयदना तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु का रिवायत आ। ऐं ॿी रिवायत इमाम बुखारी रहमहुल्लाह अल अदबुल मुफ़रद में जिक्र कई आहे, जेका हज़रत सअद बिन मुआज़ रज़ियल्लाहु ताला या सअद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हवाले सां ॿिन्ही सहाबा जो ख़्वाब आहे। ॿिन्ही पंहिंजो ख़्वाब अल्लाह जे रसूल जे अॻियां ज़िक्र कयो आहे। उहो ख़्वाब जी हक़ीक़त छा आहे? गौर सां सम्झो। हिकिड़े साल जी मोहलत मिली ही इबादत जी। हिकिड़े भाउ खे ॿ भाइर हुआ, हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि ॿ भाइर आया, इस्लाम क़बूल कयूं। हिकिड़ो भाउ इस्लाम क़बूल करण खां बाद में ज़्यादा इबादत गुज़ार हुयो, ऐं ॿियो भाउ इबादत कंदो पर उन खां घटि। हिकिड़ो भाउ जेको ज़्यादा इबादत गुज़ार हुयो, उहो जिहाद जे मैदान में वियो ऐं अल्लाह जे रस्ते में शहीद थी वियो। ऐं ॿियो भाउ साल ताईं ज़िंदा रहियो। साल खां बाद में हू पंहिंजे बिस्तरे ते वफ़ात करे वियो। हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, मूं ख़्वाब ॾिठो, अल्लाह ताला ॿिन्ही खे जन्नत में दाख़िल कयो, पर शहीद खां पहिरीं हू जन्नत में दाख़िल थियो आहे। पहिरियों त शहीद जो मक़ाम आहे त जन्नत में उहो दाख़िल थिया, आहिनि ॿई जन्नती, पर जेको न साल पोइ ज़िंदा रहियो, इबादत बि हुन जे मुक़ाबले में घटि हुई, ऐं शहीद बि कोन थियो हुयो, पंहिंजे बिस्तरे ते वफ़ात कई, पर उहो जन्नत में अॻ में दाख़िल पियो थिए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे अॻियां हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु जो ख़्वाब ज़िक्र कयो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां जेॾी महिल ख़्वाब ज़िक्र करे रहियो आहे, उन वक़्तु सहाबा खे ताजुब थियो आहे, ताजुब इहो आहे त शहीद जो वॾो मक़ाम आहे, जेको अल्लाह जे रस्ते में शहीद थी वियो आहे, जन्नत में दाख़िल त उन खां अॻु में हू दाख़िल थी वञे हा। पर छो ईअं थियो आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा जे न ताजुब खे ॾिसी छा फरमायो, जवाब छा ॾिनो? फरमायो, तव्हांखे ताजुब थियो आहे त उन शहीद खां अॻु में ई जन्नत में दाख़िल थियो आहे, पर तव्हांखे इहा ख़बर न आहे त साल वारी जेका हिनखे ज़िंदगी बि मिली, उन में केतिरियूं हिन जूं निमाज़ूं शुमार कयो, केतिरा सजदा हुन जा शुमार कयो, ऐं उन जे ज़िंदगी में रमज़ानुल मुबारक जो महीनो आयो, उन जा रोज़ा, उन जो रात जो क़याम, उन महीने जी इबादत जेका हिन कई हुई, इन करे अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे क़दुरु फ़र्क़ु रखी छॾियो, जेतिरो फ़र्क़ु बैन समाए वल अर्द, जेतिरो फ़र्क़ु इन ज़मीन खां आसमान ताईं आहे। इहो दर्जो छाजे लाइ? 11 महीना ठली ज़िंदगी न, पर उन्हनि महीननि में उन एतिरी इबादत कई जो इन मोहलत में इन्हनि महीननि जूं निमाज़ूं, सजदा, ॿी इबादत अल्लाह ताला खे एतिरी पसंद अची वई जो उन पंहिंजे शहीद भाउ खां अॻु में अल्लाह उनखे जन्नत में दाख़िल कयो, पोइ हू बि जन्नत में दाख़िल थियो। ही जेका असांखे अल्लाह ताला मोहलत ॾिनी आहे, ही असांजी ज़िंदगी, इनखे गनीमत सम्झो।
त रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो जेको अचण वारो आहे, हदीस जा इहे अल्फाज़ आहिनि। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो अचण वारो हूंदो या करीब अची वेंदो हुयो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदा, अताकुम शहरुन मुबारकुम। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम के इहा बिशारत या खुशखबरी सिर्फ सहाबा किराम जे लाइ न पर सारी कायनात जी क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ इहा बिशारत आहे। रमज़ान मुबारक जे महीने अचण खां अॻु में अल्लाह जा रसूल पंहिंजे सहाबा खे फरमाईंदा, ऐं मुंहिंजा सहाबा अची रहियो आहे तव्हां जे लाइ बरकत वारो महीनो, अची रहियो आहे तव्हां जे लाइ उहो महीनो जंहिं महीने जे अंदर जन्नत जा दरवाजा खोलिया वेंदा, जहन्नम जा दरवाजा बंद कया वेंदा, शयातीनन के ज़ंजीरन में जकड़ियो वेंदो, जंहिं हिकिड़े महीने जी हिकिड़ी रात 1000 महीननि खां बहितर हूंदी। जंहिं उन मां फ़ाइदो वरितो, जंहिं उनखे तलाश कयो उहो त कामयाब थी वियो, ऐं जेको उन खां महरूम थी वियो उहो बदनसीब थी वियो। या हदीस है अल्लाह जा रसूल रमज़ान मुबारक जे अचण खां अॻु में सहाबा किराम खे बिशारतूं ॿुधाईंदा हुआ। इन करे इन उनवान खे मूं शुरू कयो आहे, पर मतिलबु जेको आहे इन रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने जो अचण, उन जा रोज़ा, रात जो क़ियाम, क़ुरान करीम जी तिलावत, क़ुरान जी तिलावत बि एतिरी, छो त रोज़ो ऐं क़ुरान जी तिलावत रमज़ान मुबारक में सभ खां वधीक जेको अजर आहे सो इन्हनि ॿिनि शयुनि जो आहे। हिकिड़ो त रोज़ो आहे ऐं रात जो क़याम जी हालत में, तरावी निमाज़ में, नवाफिल में क़ुरान करीम जी तिलावत करण, तिलावत ॿुधण, इन जो अजर एतिरो आहे। इमाम मालिक रहमहुल्लाह, इमाम मालिक जंहिं सारी ज़िंदगी हदीसूं पढ़ायूं, ला तादाद उन जा शागिर्द हूंदा हुआ हदीस पढ़ण वारा, पर जेॾी महिल रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो शागिर्द ईंदा हुआ हदीस जो सबक वठण जे लाइ, तेॾी महिल जवाब छा ॾींदा हुआ, फरमाईंदा हुआ, ऐं मुंहिंजा शागिर्द ही महीनो क़ुरान वारो महीनो आहे, इन करे हिन महीने में सिर्फ़ क़ुरान जो सबक हलंदो, तिलावत हलंदी, क़ुरान करीम जो तफ़सीर हलंदो, पोइ उन में बि हदीसूं ईंदियूं, लेकिन ही महीनो आहे ई क़ुरान जो महीनो। ही उहो बाबरकत महीनो अचण वारो आहे जंहिंजी असांखे तयारी कीअं करणी आहे, उन जे लाइ तयारी कहिड़े अंदाज़ में कयूं, छो त ही महीनो तक़वा वारो महीनो आहे। ही महीनो इंसान के गुनाहन के माफ़ करे। अल्लाह रब्बुल आलमीन उन पंहिंजे बाने के जंहिंजी इबादत क़बूल कई, रोज़ा क़बूल कई, रात जो क़याम क़बूल कई, क़ुरान जी तिलावत क़बूल कई, अल्लाह रब्बुल आलमीन उन शख्स के मुत्तकी थो बनाए, तक़वा वारो थो बनाए। छो त इन आयत जे आख़िरी अल्फाज़नि खे असां ॾिसूं, फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। ऐं ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि ऐं तव्हां खां पहिरियां बि जेके क़ौमूं आयूं उन्हनि ते बि रोज़ा फ़र्ज़ हुआ, छाजे लाइ, उन जो मक़सदु छा आहे, लअल्लकुम तत्तकून, ताजो तव्हां तक़वा वारा बणिजी वञो, तव्हां मुत्तकी बणिजी वञो, परहेज़गार बणिजी वञो, तव्हांजी दिलि जेका गुनाहनि में कटिजी वई आहे हाणे इहा दिलि साफ़ शफ़ाफ़ बणिजी वञे, गुनाह मिटिजी वञनि, तक़वा पैदा थिए। सारो मक़सदु रमज़ान मुबारक जो तक़वा आहे। ये महीनो भी तकवा वारो, ॾींहं भी तकवा वारा, रात भी तकवा वारी, तिलावत इंसान जी हर नेकी उनके तकवा वारी बनाई थी, मुत्तकी बनाई थी। उन जो असर उन जे 11 महीननि में नज़र ईंदो आहे।
वो बानू जैं खुलूस नियत सा इखलास सा रमज़ान मुबारक जी तैयारी कई पोइ अल्लाह ताला उन जे ज़िंदगी में उहा रमज़ान मुबारक जी पहली रात आंदी जैं रात अल्लाह जे तरफां उन जे बख्शिश जो ऐलान थींदो यकीनन जैं मुखलिस थी रमज़ान मुबारक जी तैयारी करे ऐं इबादत जो शौक़ रखियो उन जो असर 11 महीननि ताईं उन जे जिस्म जे रग रग में अची वेंदो तां ज़ाहिर थींदो त ही केतिरो मुत्तकी ऐं जंहिं सिर्फ़ नाले ख़ातिर रमज़ान मुबारक में सिर्फ़ ॾींहंनि खे सम्झी त बसि इहे ई ॾींहं मुंहिंजी इबादत जान इहे ई रातूं मुंहिंजी निमाज़ूं आहिनि पोइ वरी मस्जिद ॾे निहारींदो ई न 11 महीननि में उन ते उहो असर ई कोन्हे मुंहिंजा मुस्लमान भाइरो उन इबादत मां कहिड़ो फ़ाइदो जेका मुत्तकी न बनाए मुत्तकी हमेशगी अमल करण वारो हमेशा अमल करण वारो जेका इबादत जेको रमज़ान जेको रोज़ो जेका रात जो क़ियाम ऐं तिलावत मुत्तकी न बनाए पोइ उन मां कहिड़ो फ़ाइदो थींदो असां इहा दुआ घुरूं पंहिंजे दिलि खे इहो इख़लास वारो बनायूं तव्हांजो हिन महीने में जेका असां इबादत कंदासीं अल्लाह जे रज़ा जे लाइ तव्हांजो असां मुत्तकी बणिजी वञूं पोइ 11 महीना उन जो असर हुजे असांजे जिस्म ते असांजे दिलि ते तव्हांजो अल्लाह ताला जी इबादत में का कोताही न अचे ये क़ुरान करीम जूं आयतूं जेके मूं तिलावत कयूं आहिनि इन आयतुनि में अल्लाह ताला तक़वा जो ही जिक्र फरमाया फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ऐ ईमान वारो अल्लाह का डिजो जेतिरो उन खां डिजण जो हक़ आहे ऐ ईमान वारो तक़वा अख्तियार कयो मुत्तकी बणिजी वञो जेतिरो तक़वा अख्तियार करण जो हुकुम आहे अल्लाह जो तव्हां न मरो तव्हां मगर मुस्लमान थी करे मरो इन आयत मां मालूम थियो त तक़वा खां सवा मुत्तकी बणजण खां सवा अल्लाह जे ख़ौफ खां सवा अगरि असांखे मौत अची वियो त उहो मुस्लमानी वारो मौत नाहे क़ुरान करीम जी आयत आहे ऐं ईमान वारो अल्लाह जो ख़ौफ रखो तक़वा अख्तियार कयो ऐं जे मरो त मुस्लमान थी मरो मुस्लमान जो मौत मुत्तकी हुजण में तक़वा वारी दिल हुजे अल्लाह जो ख़ौफ हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला इन आयत के तिलावत करे उन जो तफ़सीर कीअं बयान कंदा हा अब्दुल्लाह बिन मसूद केर साहिबुस सिवाक व सवाद अल्लाह जे रसूल जे लाइ जिंदगी में अल्लाह जे रसूल जे खिदमत में गुजारण वारो ही खादिम रसूल जो उहो सहाबी अल्लाह जे रसूल जे लाइ ॾंदड़ ऐं मिसवाक गॾु खणी हलण वारो अल्लाह जे रसूल जे लाइ तकियो विहाणो गॾु खणी हलंदो हुयो जिते अल्लाह जा रसूल आराम कनि उहो विहाणो पेश कंदो ॾंदड़ ॾींदो हुओ अल्लाह जे रसूल जे अॻियां अची पेश कंदो हुयो ही मशहूर सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद क़ुरान जो मुफ़स्सिर क़ुरान जो ये तो कुरान करीम जी तिलावत कंदा जो अल्लाह जे रसूल फरमायो अब्दुल्लाह बिन मसूद ये तो तिलावत तो करे जियां गोया के जिब्राइल हाने कुरान खणी पियो अचे वो अब्दुल्लाह बिन मसूद फरमाइंदा या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही ऐ ईमान वारो अल्लाह ताला जी नाफरमानी न कयो अल्लाह जी फरमान बरदारी में जिंदगी गुजारियो ऐ ईमान वारो अल्लाह ताला के न विसारियो हर टाइम ते अल्लाह के याद कयो ऐ ईमान वारो अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो ना शुक्री न कयो फरमाई तदे तवा अल्लाह ताला का डिजण जो हक अदा कंदो इन आयत जो मतलब ही हुआ अल्लाह जी नाफरमानी न कजो अल्लाह जी फरमान बरदारी इताअत कयो अल्लाह ताला जी इताअत कयो फरमान बरदारी कयो अल्लाह जो शुक्र अदा कयो अल्लाह जो खौफ रखण जो मतलब ही हुआ बियो मतलब छा निकरंदो इहा ही आयत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा बैतुल्लाह में काबतुल्लाह जे तवाफ जे टाइम ते हथ में असा लठा हिकिड़ी छड़ी आहे माण्हू बैतुल्लाह जो तवाफ पिया कनि हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा तमाम तवाफ वारनि खे पाण ॾे मुतवजह कयो कीअं था मुतवजह कनि
फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। जेके तवाफ करण वारा माण्हू सारा मुतवज्जह थी वया। अब्दुल्ला बिन अब्बास जे हथ में लठाए इशारो पयो करे माण्हुनि खे तवज्जह थियण जे लाइ। माण्हू जॾहिं सारा मुतवज्जह थी विया तॾहिं अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमायो, ऐ मुस्लमानो, ऐ इंसानो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन आयत खे उन वक़्तु पढ़ियो हुयो। पाण फरमायो क़यामत जे ॾींहुं जेको जहन्नमिन जो खाधो हूंदो वो थूअर जो वण हूंदो। अगर उन थूअर मां हिकिड़ो कतरो उन जे रस जो हिकिड़ो कतरो इन ज़मीन ते किरी पवे, अल्लाह जे रसूल फरमायो उन थूअर जे हिकिड़े फुड़े हिकु कतरे जे करे सारी काइनात सड़ी जली वञे, न इंसान न मखलूकात बचे, न इन ज़मीन ते का शइ बचे जेकॾहिं थूअर जो हिकिड़ो कतरो इन ज़मीन ते किरे। पर छा उन हालत हूंदी उन माण्हू जी जंहिंजो खाधो ई थूअर जो हूंदो। उन वक्त अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कुरान करीम जी आयत तिलावत कही, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। ऐ ईमान वारो अल्लाह खां डिजो, तक़वा इख्तियार कयो, मुत्तकी थियो, परहेज़गार थियो। बी आयत कुरान करीम जी, या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व खलक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह काना अलैकुम रक़ीबा। ऐ इंसानो डिजो न पंहिंजे रब खां जंहिं तव्हांखे हिकिड़े इंसान मां हिकु जान मां पैदा कयो, हिकु जान मां उन जी ॿी जान पैदा करे उन जो जोड़ बनाए, हिकिड़े जोड़े मां सारी काइनात में मर्द ऐं औरतुनि खे पखेड़े छॾियईं। वबस मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम। ऐं अल्लाह जो ख़ौफ कयो, तक़वा इख्तियार कयो माइटीअ जे बारे में। हाणे इन आयत में अल्लाह ताला ॿिनि जॻहियुनि ते तक़वा जो हुकुम कयो। हिकिड़ो त अल्लाह खां डिजो, तक़वा इख्तियार कयो, ऐं ॿियो नंबर त इन माइटी जे बारे में, रिश्तेदारी जे बारे में तक़वा दिल में रखो, ख़ालिस थियो, मुख़लिस थियो, मुत्तकी थियो, छो त इन जी तव्हां खां पुछा थींदी। सिर्फ़ तक़वा इहो नालो नाहे ऐं सॼो ॾींहुं निमाज़ पढ़ी मस्जिद जे कुंड में वेही रहां, मुराक़बा हाल बनाए करे, वॾो जुबो पाए, मथां खां चादर पाए, तस्बीह खणी सॼो ॾींहुं मुंहिंजो वास्तो ई दुनिया सां न हुजे। सभु को चवंदो अदा वाह वाह ही त एॾो मुत्तकी इंसान आहे जो वीचारो त कंहिं पंहिंजे इन हुजरे मां ई कोन थो निकिरे, कंहिंखे कुझु कोन चवे। मुत्तकी त अहिड़ो हुजे। सिर्फ़ु इहो मुत्तकी न आहे। अल्लाह हर आयत में ॾिसजो, अल्लाह ताला फरमाए थो माइटी जे बारे में बि तक़वा इख्तियार कयो। होॾां फरमायईं त मुस्लमान आहियो त तक़वा इख्तियार कयो, अल्लाह जो ख़ौफ रखो। हिन आयत में फरमायईं त जेॾी महिल माइटी मिटी जा हक़ अचनि, उन्हनि जा हुकूक हुजनि ऐं उहो बि इंसाफ़ कयो ऐं माइटी मिटी जो ख़्यालु कयो, इहा तव्हां खां पुछा कई वेंदी, उन में बि तक़वा इख्तियार कयो। बेशक अल्लाह ताला तव्हांजे मथां निगहबान आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इहे आयतूं जेके न मूं तिलावत कयूं आहिनि, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ुशी जे मौक़े ते बि इहे तिलावतूं पढ़ंदा, तिलावत कंदा आयतूं। ऐं को ग़म जो टाइम हूंदो न, कंहिं ग़ज़वात में परेशानी आहे, कंहिं जंग में वञिणो आहे, कंहिं सहाबी जी तकलीफ़ आहे, अल्लाह जा रसूल उन वक़्तु बि इहे ई आयतूं तिलावत कंदा। मतिलबु त इंसान ख़ुशी में हुजे त बि तक़वा इख्तियार करे, ग़मी में हुजे त बि तक़वा इख्तियार करे। असां ख़ुशी में तक़वा छॾे ॾींदा आहियूं। हिकिड़ी राति आहे ख़ुशी जी, शैतान खे ख़ुशि कंदा आहियूं, तक़वा केॾांहुं वई।
परहेज़गारी के ना वई अल्लाह जा रसूल खुशी में भी यही आयतूं मुत्तकी हुजण जूं अल्लाह जे खौफ वारियूं तकवा वारियूं तिलावत कंदा हा, पर जे खुशी हुजे तब ये गमी हुजे तब ये आयतूं। हर हाल में इंसान मुसलमान तकवा अख्तियार करे। जॾहिं का शादी अचे औलाद जी खुशी हुजे, सॼी रात बेहयाई बुछड़ाई फहाशी म्यूजिक गाना शैतान के राज़ी करन शराब नशा बस खुशी आ। मुसलमान जो तो कम ही ना है। मुसलमान जे लाइ कुरान करीम रहनुमाई पियो करे, हर हाल में उनके तकवा ना है छड़नी कंहिं भी हालत में। भले दोस्त नाराज थी वञनि, रिश्तेदार नाराज थी वञनि, अल्लाह के नाराज न करे कंहिं भी सूरत में। टी आयत या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम आमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ऐ ईमान वारो अल्लाह का डिजो तकवा अख्तियार कयो ऐं जेका बि ॻाल्हि चओ ज़ुबान सां ठीक ठाक चओ, सच ॻाल्हायो, सुठो ॻाल्हायो, अखलाक वारो ॻाल्हायो। तव्हांजो हर ज़ुबान मां निकतल अल्फाज़ अखलाक जे दायरे में हुजे, बद अखलाकी वारो लफ़्ज़ न हुजे, गार गंद न हुजे, ग़लत अल्फाज़ न हुजे। अल्लाह ताला फरमाए थो इहा ई तकवा आहे। जे मुत्तकी थियण चाहियो था, तकवा अख्तियार करण चाहियो था त सभ खां पहिरीं पंहिंजी ज़ुबान खे काबू कंदव। इहो आहे तकवा जो नालो। अॻिते फरमाई जॾहिं महिल तव्हां पंहिंजी ज़ुबान सां ठीक ठाक ॻाल्हाईंदव, सही ॻाल्हाईंदव त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे इन ज़ुबान जे तकवा जे करे, तव्हांजे इन ॻाल्हाइण जी तकवा जे करे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे सारनि आमालनि तमामु जेके बि तव्हांजा कम दुनिया में हुजनि या आख़िरत वारा अमल हुजनि, अल्लाह ताला ठाहे छॾींदो। तव्हांजे लाइ इन में ई निजात आहे। व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं अल्लाह उन जे रसूल जी इताअत कई वो कामयाब थी वियो। अल्लाह जे रसूल जी इताअत ई तकवा आहे। इहा ई तकवा आहे। अल्लाह जी इताअत, अल्लाह जी फरमान बरदारी, रसूल जी इत्तिबा करण, इताअत करण, इन में जो नालो आहे तकवा। ज़ुबान सां सुठो ॻाल्हाइण। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वञनि पिया काफ़िले सां गॾनि, सहाबा जमा गॾु कंहिं सफ़र ते पिया वञनि। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु चवे थो परे आ, सवारी ते आ, अल्लाह जा रसूल अॻियां पिया वञनि। आवाज़ करे चवे थो फ़िदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, मां पीउ तव्हां ते क़ुर्बान कयां, तव्हांजे वेझो अचां, इजाज़त थो वठी। पाण फरमायो ऐं मुआज़ हली आ छो? कि अल्लाह जा रसूल आऊं तव्हां सां गॾु थो हलणु चाहियां। पाण फरमायूं अच। पोइ हुन पंहिंजी सवारी अल्लाह जे रसूल जी सवारी सां गॾु हलाई। चवे थो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रब करीम खां दुआ घुरी आहे अल्लाह ताला खां, ऐं मुंहिंजा अल्लाह प्यारे पैगंबर जी ज़िंदगी में असांखे मौत ॾेई छॾ। अल्लाह जे रसूल जे मौत वारो सदमो असांखां बर्दाश्त न थींदो। इन करे मूं इहा दुआ घुरी आहे, ऐं अल्लाह मुआज़ बिन जबल जो टाइम मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां अॻु में ई दुनिया मां ख़त्म थी वञे, पर अल्लाह जा रसूल ज़िंदगी त अल्लाह ताला जे हथ में आहे। जेकॾहिं तव्हां खां पोइ बि असां ज़िंदा हुजूं त असां कहिड़ा अमल कयूं? हज़रत मुआज़ पुछे थो कहिड़ा अमल कयूं? पोइ पाण ई थो चवे अल्लाह जा रसूल अल्लाह जे रस्ते में आऊं सम्झां थो जिहाद वॾो अमल आहे। पाण फरमायो तमामु भलो कमु आहे। वरी निमाज़ रोज़ो सभु ॻाल्हियूं चवंदो पियो वञे, अल्लाह जा रसूल जवाब ॾींदा वञनि, तमामु सुठा कम। आख़िर में अल्लाह जे रसूल छा फरमायो आहे, ऐं मुआज़ तो तमामु त नेकियूं घणे ॿुधायूं, पर तोखे ॿुधाया इन्हनि सभिनी जो मुंड मर्कज़ जेका नेकी आहे उहा कहिड़ी आहे? अल्लाह जा रसूल कहिड़ी आहे? मूं त जिहाद
सलात ज़िक्र कयो, नमाज जो ज़िक्र कयो, रोज़न जो ज़िक्र कयो, ॿियूं इबादतूं ख़ैरातूं सभु ज़िक्र कयो। अल्लाह जे रसूल भला अहिड़ी कहिड़ी इबादत आहे जो सभिनी खां वधीक आहे? अल्लाह जे रसूल पंहिंजी ज़ुबान ॿाहिरि कढी हथ रखी फरमाई ही अथई ज़ुबान आहे। इन्हनि सभिनी अमलनि खां ही ज़ुबान। सहाबी चए थो अल्लाह जा रसूल छा इन ज़ुबान जे करे माण्हू जहन्नम में वेंदो? ही सारा अमल हेॾा मूं बयान कया। अल्लाह जा रसूल ही त मामूली ज़ुबान ॻाल्हाइण जे लाइ पाण फरमायूं मुआद माउ तोखे गुम करे, तोखे ख़बर न आहे इन ज़ुबान जे करे केतिरा माण्हू पंहिंजे पुठनि ऐं पेट भर गेलिया वेंदा जहन्नम जे तरफ़। इहा ज़ुबान हूंदी, इहा ई ज़ुबान इज़त ॾियारींदी आहे, इहा ई ज़ुबान ज़िल्लत ॾियारींदी आहे, इहा ई ज़ुबान आसमान जे बुलंदियुनि ताईं पहुचाईंदी आहे, इहा ई ज़ुबान जेका आहे सो ज़मीन जे तह में पहुचाईंदी आहे। असां सोचूं नथा त ज़ुबान छा आहे? अल्लाह ताला फरमाए थो ऐं ईमान वारो तक़वा इख्तियार कयो, ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो। गार गंद सॼो ॾींहुं असांजी ज़ुबान मां, उनखे मामूली ॻाल्हि सम्झंदा आहियूं। अॼु तव्हांखे हिकिड़ी हदीस ॿुधायां, शायदि घणनि जी न ॿुधल हुजे। अल्लाह जे रसूल फरमायो शैतान खे गारियूं न ॾियो, शैतान खे गारियूं न ॾियो। शैतान लानती आहे, मलून आहे, आदम जे औलाद खे तबाह करे छॾी। पर अल्लाह जे रसूल फरमायो मुत्तक़ियो तक़वा वारो ज़ुबान सां शैतान खे बि गार न ॾियो, छो त शैतान खे गार ॾींदव ख़ुशि थींदो। पाण फरमायूं शैतान खे गार ॾींदव त हू ख़ुशी कंदो। ख़ुशी हुनखे छो ख़ुशी थींदी त मूं हिनखे गुमराह कयो, हुनजी ज़ुबान मूं गंदी करे छॾी। न त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हिनखे हुकुम आहे त ज़ुबान सां गार न कढ। हिन गार कढी ऐं कामयाब थी वयुसि। अल्लाह जे रसूल फरमायो अगरि तोखे थाॿो अची वञे न हलंदे हलंदे पेर तुंहिंजो थड़ी वञे, ख़बरदार ॿियो लफ़्ज़ न चइजां, अल्लाह जी हमद कजां, अल्लाहु अकबर चइजां, ला इलाहा इल्लल्लाह चइजां, अल्लाह जी तारीफ़ कजां। पर इन जॻह ते जेकॾहिं तो को ॿियो लफ़्ज़ चयो या गार कढी शैतान ख़ुशि थी वेंदो। पर जंहिं जॻह ते इन धक जे टाइम ते तूं अल्लाह जो ज़िक्र कयो, शैतान जली वेंदो, सड़ी वेंदो त हिन त मूंखे मारे छॾियो। शैतान खे बि गार कान्हे ॾियणी। असीं सॼो ॾींहुं कंहिंखे था गारियूं ॾियूं? मुस्लमान खे, रिश्तेदारनि खे, औलाद खे, हत्ता के नाफरमान औलाद माउ पीउ खे गारियूं थो ॾे। सॼो ॾींहुं ज़ुबान गंदी आहे। तक़वा किथां मिलंदी? रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो अचे पियो, उन जो ताल्लुक़ बि न ज़ुबान सां ई आहे। सॼो ॾींहुं रोज़ो रखे, सॼो ॾींहुं बुख बर्दाश्त करे, सॼो ॾींहुं उञ बर्दाश्त करे, सॼो ॾींहुं ख्वाहिशात हर ख्वाहिश खे छॾे अल्लाह जे लाइ रोज़ो रखे। पर हदीस जा अल्फाज़ छा आहिनि? पाण फरमायूं जेकॾहिं ज़ुबान सां गार गंद कढे, घटि वधि ॻाल्हाए, ख़राब ॻाल्हियूं चवे थो, अल्लाह ताला खे उन जे बुख ऐं उञ जी का परवाह कान्हे का। रमज़ान मुबारक जो महीनो अचण वारो आहे, असांजी तयारी आहे त हिन वक़्तु ई असां पंहिंजे ज़ुबान ते लगाम ॾियूं, ताजो को लफ़्ज़ असांजे रोज़े खे ज़ाया न करे, को ज़ुबान जो लफ़्ज़ अल्फाज़ असांजी इबादत खे ज़ाया न करे। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं तूं रोज़े जी हालत में हुजी, को शख़्स तोसां विढ़ी पवे, तोसां झगड़ो करे, तोखे घटि वधि ॻाल्हाए, तोखे गारियूं ॾे, तूं सिर्फ़ु हुनखे एतिरो चओ इन्नी साइमुन, आउं रोज़ेदार आहियां, तोखे कुझु कोन थो चवां, आउं रोज़ेदार आहियां, मूंखे रोज़ो आहे, मुंहिंजी ज़ुबान मां को लफ़्ज़ तुंहिंजे लाइ न निकिरंदो। इहो ई असांखे सबक़ सेखारियो वियो आहे। इन अंदाज़ में जेसि ताईं तव्हां ज़ुबान बंदि कंदो, अॻियां शख़्स गारियूं ॾींदो रहंदो। हदीस जा अल्फाज़ पाण फरमायूं त अल्लाह ताला फ़रिश्तो मोकिलींदो आहे, उहो तव्हांजे पारां उनखे जवाबु पियो ॾींदो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो जलील क़द्र सहाबी आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां वेठो आहे। हिकिड़ो शख़्स कावड़ जी गुस्से में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घटि वधि पियो ॻाल्हाए।
कंहिं ॻाल्हि तां घटि वधि ॻाल्हाए थो, गंदा अल्फाज़ पियो चवे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ामोश वेठा आहिनि ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे चेहरे ते को गुस्सो कोन्हे, मुस्कुराहट। ही माजरा छा आहे? अल्लाह जे रसूल जे प्यारे सहाबी ख़लीफ़े के हिकिड़ो शख़्स अची घटि वधि पियो ॻाल्हाए, अल्लाह जा रसूल ख़ामोश आहिनि। नेठि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु सब्र न करे सघियो, उन माण्हू खे जवाबु ॾिनई। अल्लाह जा रसूल नाराज़ थी उथी विया। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसिताईं हुन मूंखे घटि वधि पिया ॻाल्हायो, तव्हां ख़ामोश हुयो, तव्हांजे चेहरे ते को गुस्सो कोन हुयो। जॾहिं मूं हुनखे जवाबु ॾिनो आहे, तव्हां नाराज़ पिया नज़र अचो। पाण फरमायो, अबू बकर जेसिताईं तूं ख़ामोश हुए न, मूं ॾिठो पिए त अल्लाह जो फ़रिश्तो हुनखे पियो जवाबु ॾे। जेॾीमहिल तो कारवाई कई त फ़रिश्तो हलियो वियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, तव्हां ईअं न सम्झो हू घटि वधि ॻाल्हाए पियो, तव्हांखे गालियूं पियो ॾे, तव्हां ख़ामोश आहियो त माण्हू तव्हांखे कमज़ोर सम्झंदा। न, तव्हांजो सब्र हुजे, तव्हां पंहिंजे ज़ुबान खे क़ाबू कयो। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम। ऐ ईमान वारो, जेॾीमहिल ॻाल्हायो था त ज़ुबान सां ठीक ठाक ॻाल्हायो। सैयदना हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु, शेख अलबानी रहमहुल्लाह अल सिलसिला सहीह जे अंदर इन हदीस के ज़िक्र कयो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे भाउ हज़रत अबू उमैर सां मिलण वियो हो। अबू उमैर सां मिलण वियो, भाउ आहे हुनजो, पर ही भाई बि अल्लाह जे रसूल बनाई हुई। उन सां मिलण वियो। जेॾीमहिल आवाज़ कई दरवाज़े ते, हज़रत अबू उमैर कोन हुयो, हू घर हलियो वियो। आवाज़ जवाबु मिलियो, सलाम जो जवाबु मिलियो। घर वारनि सॾु कयो, तव्हां अचो। इहा ख़बरुनि त अल्लाह जो रसूल जा बनायल भाइर मुहाजिरीन साहबा हिजरत करे ॿाहिरां खां ईंदा, क़ौम भले कहिड़ी बि हुजे उन्हनि जी, ऐं जेके अंसार साहबा मदीने जा हुआ, अल्लाह जा रसूल उन्हनि खे हिक ॿिए खे भाउ बनाई। हिन जो भाउ, हिन जो भाउ। हदीस में अचे थो सीरत जे हवाले सां, एतिरो त पोइ हिक ॿिए जो सारी ज़िंदगी ख़्यालु रखंदा आहिनि, हुनजो औलाद बि ईअं जीअं सॻा भाइर हुजनि। त अल्लाह जे रसूल जी भाई बि बनायल आहे, अल्लाह जे रसूल जा उख़ुवत क़ाइमु कई हुई। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद वियो। हज़रत अबू उमैर कोन्हे को, उनजी घर वारी पंहिंजी बानी खे लहनत कई, जी लहनत आहे उन ते। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाया, छो बि पंहिंजी बानी खादिमा ते लहनत करी, जी मूं मोकिलियो अथसि कंहिं कम सां, अञा ताईं वापसि कान आई आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद उथी हलियो वियो, नाराज़ थी ॿाहिरि वञी दरवाज़े खां वेही रहियो। असां सोचूं न, हर टाइम ते असांजी ज़ुबान ते लहनत जा अल्फाज़ आहिनि। ॿारनि खे, घर वारनि खे, ॿियनि माण्हुनि खे, जानवरनि खे, हर कंहिं ते लहनत पिया कयूं। इहा ख़बर न आहे या लहनत वापसि मूंॾां बि मोटे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद वञी ॿाहिरि दरवाज़े खां वेही रहियो। हज़रत अबू उमैर हुनजो भाउ आयो, चई अदा छा आहे, तूं ॿाहिरि छो वेठो हुई, घर कोन वियो? घर खां ॿाहिरि छा जे लाइ हुई? तूं आया ऐं कोनसि, तूं घर वेही रही आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमायो, आउं वियोसि, पर तव्हांजी घरवारी पंहिंजी बानी ते लहनत कई, इन करे आउं जल्दी निकिरी आयो आहियां ॿाहिरि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स कंहिंजे मथां लहनत थो करे, अगरि उहो हक़दार आहे त ठीकु आहे, जे हक़दार उन लहनत जो न आहे त इहा लहनत वापसि मोटी थी उन माण्हू खे अची पए। इन करे मूं बि सोचियो मतां इहा लहनत वापसि मोटी अचे, ऐं उन जो रस्तो छो बणिजी वञा, मुंहिंजे मथां उन लहनत जो गुज़र छो थिए, इन करे आउं ॿाहिरि निकिरी आयो आहियां। इहा हुई तक़वा, इहा हुई परहेज़गारी, इहो हुयो ज़ुबान ते कंट्रोल। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम। चौथी आयत, शायदि अधु कलाक त थी वियो आहे, पर हाणे तव्हांजी मर्ज़ी, अगरि इजाज़त ॾियो त आउं ई ॿ आयतूं पूरियूं करे वठां।
या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाहा ख़बीरुम बिमा तअमलून। ऐ ईमान वारो, अल्लाह खां डिजो, हर जान अल्लाह जो खौफ रखे, तकवा तैयार करे, ऐं हर नफ्स हर इंसान सोचे तो न सुभाणे जे लाइ छा गॾु कयो आहे, सुभाणे महशर जे मैदान में वो कहिड़ी शइ मोकिलींदो, कहिड़ी शइ मोकिली आहे, उन कहिड़ो अमल कयो आहे। अल्लाह जे रसूल इहा आयत कॾहिं तिलावत कई हुई? अंसारी साहबी खां रिवायत आहे, फरमाई सुबुह जो टाइम गुज़री वियो आहे, ॿिनि पहरनि जो टाइम थियण वारो आहे, ज़ोहर निमाज़ खां थोरो अॻु में ईअं ई सम्झो त 11 जो टाइम, 11 जो टाइम, ज़ुहा जो टाइम थियण वारो आहे। उन वक़्तु अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वेठा आहिनि ॿाहिरि, असां बि गॾु थी वेठा आहियूं, अचानक हिकिड़ो वफ़द अची रहियो आहे। मुज़र कबीले जा माण्हू आहिनि, उन्हनि जा जिस्म उघाड़ा आहिनि, सिर्फ़ु ओघड़ ढकियल आहे, बाक़ी एतरी त गुरबत ऐं मिसकीनी आहे जो जिस्म जे लिबास, जिस्म ते लिबास बनाए, तलवारूं उन्हनि जे गर्दन में लुटकियूं पयूं आहिनि, पेट उन्हनि जा हेठि लॻा पिया आहिनि बुख जी हालत में। इन हालत में अल्लाह जे रसूल जेॾी महिल ॾिठो त हीअ बुख जा सतायल आहिनि, हीअ मिसकीन ऐं तमामु ग़रीब आहिनि, ऐं अची रहिया आहिनि अल्लाह जे रसूल वटि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन्हनि जी इहा हालत ॾिसी करे पाण घर में विया, हुजरे जे अंदरि दाख़िल थी विया, वरी ॿाहिरि निकिरी आया, बेचैन थी विया, छो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजी मिसकीन ऐं गुरबत बर्दाश्त न करे सघंदा हुआ, बुख बर्दाश्त न करे सघंदा हुआ। अल्लाह जे रसूल ॾिठो कि तमामु बुखायल हली, मोटी आया ॿाहिरि। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह अन्हु खे फरमायो आज़ान ॾे। बिलाल रज़ी अल्लाह अन्हु ज़ुहर जी आज़ान ॾिनी, पाण फरमायो तकबीर चओ, तकबीर चई वई, अल्लाह जे रसूल निमाज़ पढ़ाई, निमाज़ पढ़ाइण खां पोइ पाण मेंबर ते विया ऐं मेंबर ते सूरत निसा जी आयत जेका मूं पहिरीं तिलावत कई आहे ऐं ॿी ही आयत अल्लाह जे रसूल तिलावत कई, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। ऐ ईमान वारो, तक़वा तैयार कयो, मुत्तक़ी बणिजी वञो, अल्लाह खां डिजो, अल्लाह जो ख़ौफ़ कयो, हर जान सोचे त उन सुभाणे जे लाइ छा गॾु कयो आहे। जेकॾहिं जंहिं वटि दरहम आहिनि, दीनार आहिनि, अनाज आहिनि, जवा आहे, पनीर आहे, खजूर आहे, कपिड़ो आहे, जेका बि शइ खणी अचे अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे। जेकॾहिं का बि शइ न आहे त हिकिड़ी खजूर कंहिं वटि या अधु खजूर हुजे उहो बि खणी अचे, जेतिरी उनखे ताक़त आहे। सहाबा किराम ॿुधी रहिया आहिनि, अल्लाह जा रसूल इहो ऐलान करे रहिया आहिनि। अंसारी साहबी हिकिड़ो थियो आहे, एतिरो त माल खणी आयो जो खणी न पियो सघे, अची खणी अल्लाह जे रसूल जे अॻियां पेश कई। जेॾी महिल उनखे न ॿियनि साहबनि ॾिठो, सभु उथिया, सभु विया उनजी रीस ते। इस्लाम में इहा रीस जाइज़ आहे, इहो रश्क करणु, रीस करणु त हिकिड़ो माण्हू नेकी पियो करे, तव्हां वधीक नेकी कयो उनखे ॾिसी। दुनिया जे लिहाज़ सां हसद या रश्क न कयो, दुनिया जे लिहाज़ सां रीस न कयो। हिन वटि एतिरी मिल्कियत आहे, आऊं बि कीअं करे इहा मिल्कियत हासिल कयां, हिन वटि इहो अहिड़ो घर ठहियल आहे, आऊं बि अहिड़ो घर ठहिरायां। दुनिया जी रीस न, नेक अमल जी रीस कयो। अल्लाह जे रसूल ॾिठो त ॿिया बि विया खणी आया, पोइ छा फरमायूं? हदीस जा अल्फाज पाण फरमायूं, जेको शख्स कंहिं नेकी जो बुनियाद थो रखे, यानी शुरूआत कयई, कंहिं नेकी खे रखियई ऐं माण्हुनि ॾिठो, पोइ उनजी रीस ते ॿिया बि उहा नेकी करणु लॻा, अल्लाह ताला उनजे अमल खे घटि न कंदो, न अमल करण वारे जे अमल में का नेकी में कमी ईंदी, न वरी हिन जंहिं ॾस ॾिनो आहे, जंहिं शुरूआत कई आहे, अल्लाह ताला हमेशह उनजे नेकियुनि में उनजो हिसो मिलाईंदो रहंदो। ऐं ईअं ई पाण फरमायूं, जेकॾहिं को शख़्स कंहिं बुराई जो बुनियाद थो रखे, कंहिं बिदात जो, बुराई जो को बुनियाद रखियई, माण्हू उनखे ॾिसी पोइ उहा बिदात कनि था, माण्हू उनखे ॾिसी उहा बुराई कनि पिया, माण्हू ॾिसी गुनाह कनि पिया, पोइ हमेशह उनजे हिसे में उहो गुनाह लिखंदो वेंदो जंहिं शुरूआत कई आहे। उनखां पोइ सहाबा किराम, अल्लाह जे रसूल सारो माल उन्हनि खे तक़सीम करे ॾिनो।
इन आयत मां मालूम छा थियो? तकवा इनखे चइबो आहे ग़रीबनि जो ख़्यालु रखणु, मिसकीननि खे खाराइणु, जिन जेके बुखायल आहिनि उन्हनि खे खाधो खाराइणु, उन्हनि जो ख़्यालु रखणु, तकवा इन जो नालो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मूंखे फरमायो, अल्लाह जे रसूल फरमायो, क़ाल ली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तक़िल्लाह हैसुमा कुन्त। अल्लाह जे रसूल फरमायो इत्तक़िल्लाह हैसुमा कुन्त। ऐ अबू ज़र किथे बोजी तकवा अख्तियार कजा, किथे बोजी कहीं भी जगह ते हुजी, कहीं भी टाइम ते हुजी, जिंदगी में तकवा न छॾिजा। अल्लाह जो खौफ हर हाल में तुझे दिल में हुजे, मुत्तकी थी करे रहजा। ये खास अल्फाज अल्लाह जे रसूल जा। ऐं अबू ज़र हर हाल में हर टाइम ते ईअं न त असां वटि ॾींहं ख़ासि कयल ॾींहं आहिनि त हिननि ॾींहंनि ते इबादतूं कंदासीं बसि। के त अल्लाह जा बाना रमज़ान मुबारक में शौक़ सां इबादत कंदा आहिनि, मस्जिदूं तव्हांखे भरियल नज़र ईंदियूं, पर रमज़ान मुबारक खां बाद में उन्हनि जी तकवा ग़ाइब थियो वञे, अल्लाह जो खौफ उन्हनि जे दिलनि मां निकिरियो वञे। के वीचारा जेके मुहर्रमुल हराम में इबादत समझी करे समझंदा आहिनि त बसि इहा ई इबादत आहे, वरी 11 महीना 20 ॾींहं त इबादत आहे ई कान, तकवा केॾांहुं वई, अल्लाह जो खौफ केॾांहुं वियो। के त ज़ुल्हज जा चंद ॾींहं पहिरियों अशरो ॾिसी करे इबादत जो शौक़ु रखंदा, पर वरी पोइ ज़ाहिर ई कोन्हनि। अल्लाह जे रसूल फरमायो, ऐ अबू ज़र जंहिं बि जगह ते हुजी, जिथे बि हुजी, जंहिं हाल में हुजी, कारोबार करण वारो हुजी, तिजारत करण वारो हुजी, ज़मींदार हुजी, हारी हुजी, ज़मीन काइण वारो हुजी, मज़दूर हुजी, मज़दूरी करण वारो हुजी, मस्जिद में हुजी, बाज़ार में हुजी, घर में हुजी, बाग़ ते हुजी, शहर में हुजी, हर हाल में निंड खां अलावा जेॾी महिल बि हौश हवास में आई, उन वक़्तु अल्लाह जो खौफ तुंहिंजे दिलि में तकवा हुजे। इन जो मतिलबु इहो है सुमा कुंत, हर हाल में हर जगह ते तकवा तोखे न आहे छॾणी। ॿी नसीहत अल्लाह जे रसूल कहिड़ी कई, ऐं अबू ज़र जे कॾहिं गुनाह थी वञई फौरन मथां नेकी करे वठिजा। इंसान खां ख़ता थींदी आहे, गुनाह थींदो आहे, पाण फरमायूं जल्दी कजा, नेकी करण में देरि न कजा, छो त इहा नेकी गुनाहनि खे मेटींदी। बख़्शिश घुर अल्लाह ताला खां, अगर ख़ता थी वई, गुनाह थी वियो, नेकी ज़्यादा कर। टी नसीहत या फरमायूं माण्हुनि सां पेश अची त अख़लाक में पेश अचिजा, तकवा इन जो नालो आहे। मुत्तकी इंसान इहो हूंदो आहे इन नसीहतुनि ते अमल करण वारो। अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो शख़्स जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल फरमायो अबू ज़र त उहो आहे जॾहिं न तबूक जे मैदान में ग़ज़वे तबूक ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो, अबू ज़र ज़ाहिर कोन्हे, माण्हू चवण लॻा ख़बर न आहे अबू ज़र खे छा थियो, किन कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, किन कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, किन चयो त मुनाफ़िक़ त वापसि मोटी विया आहिनि, अबू ज़र नज़र कोन थो अचे। अल्लाह जे रसूल फरमायो अबू ज़र जी दिलि इख़लास वारी हूंदी, मुख़लिस हूंदी त अबू ज़र तव्हां वटि मिलंदो, तव्हां वटि पहुचंदो। पोइ अल्लाह जे रसूल ॾिठो केतिरनि ॾींहंनि खां बाद में हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु केतिरनि ॾींहंनि खां बाद में अची वॾो सफ़र करे अकेलो पिया आयो, छो त उठ रस्ते में बीमार थी पियो। उठ बीमार थियो, 2-3 ॾींहं इंतज़ार कई, उठ खे तयारु कयां, उठ तयारु न थियो, पैदल सामान खणी उठ जेतिरो सामान पंहिंजे मथां लॾे करे इन हालत में पहुतो हो, हली न पियो सघे। परे खां साहबा ॾिसी चवंदा अल्लाह जा रसूल नज़र त अचे पियो को माण्हू आहे, पर लॻे थो त को माण्हू अची रहियो आहे। अल्लाह जे रसूल जी ज़ुबान मां इहे अल्फाज़ निकिता, कुन या अबा ज़र, ऐं अबू ज़र तूं हुजिजा। अबू ज़र हुयो पहुतो अची, तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो अबू ज़र ही उहो आहे, अकेलो हलंदो, अकेलो ईंदो, अकेलो मरंदो, अकेलो उथारियो वेंदो। ईअं ई थियो।
ये एक अलग मौजू आहे। बहरहाल अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अहिड़ो साहबी तक़वा वारो छा थो चवे, रोई चवे थो काश आऊं वण हुजां हा, वढिजी वञा हा, ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अॻियां कीअं हाज़िर थींदुसि। एतिरो अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारा उन्हनि जे दिलनि में बि इहो ख़्यालु आहे। आऊं त सम्झां थो आऊं इंसान त आहियां, पर अञा बि वधीक को इंसान, अञा वधीक मुंहिंजो मक़ाम हुजे। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु छा था चवनि, काश आऊं वण हुजां। ये हदीस प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान। हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा के फरमायो, पाण फरमायो, इन्नी अरा मा ला तरौन व अस्माउ मा ला तस्माउन। पाण फरमायो, बेशक जेको कुझु आऊं ॾिसां पियो तव्हां न पिया ॾिसो, जेको कुझु आऊं ॿुधां पियो तव्हां न पिया ॿुधो। छो त रसूल खे अल्लाह ताला मोजिज़न अखियुनि सां निज़ारा ॾेखारींदो हुयो, या अल्लाह जे तरफ़ां का वही थींदी, अल्लाह जे रसूल खे ॿुधायो वेंदो को आवाज़। पाण फरमायो, इन्नी अरा मा ला तरौन, जेका शइ आऊं पियो ॾिसां तव्हां न पिया ॾिसो, जेको आऊं पियो ॿुधां तव्हां न पिया ॿुधो। पाण फरमायो, आसमान थर थराए रहियो आहे, आसमान में चूं चरां थी रही आहे, आसमान हरकत में अची वियो आहे। ऐं छो न उहो आसमान हरकत में ईंदो, जो पाण फरमायो 4 आङुरियुनि रखण जी बि जॻह आसमान में कान्हे का जिते कंहिं फरिश्ते जो सजदो न हुजे। इन सारे आसमान में चुरचुरा शुरू थी वई आहे। पाण फरमायो, जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे, वअंतुम तालमून अना आलम, जेको आऊं ॼाणां थो अगरि तव्हां ॼाणो त पाण फरमायो, लज़हितुम कलीला वलबकैतुम कसीरा, तव्हांजो खिलण तव्हांखे विसरी वञे, थोरो खिलंदा कंदव ऐं घणो रोअंदा रहंदव, थोरो खिलंदव घणो रोअंदव। पाण फरमायो, अता केतिरे क़दर जो ये घर वारियूं बि तव्हांखे विसरी वेंदियूं, उन्हनि जा बिस्तरा छॾे ईअं बयाबान पहाड़नि में मैदाननि में भॼी वेंदव दाहूं करे, ऐं अल्लाह पनाह ॾे, ऐं अल्लाह पनाह ॾे। पाण फरमायो, कुझु आऊं उहो पियो ॾिसां जो तव्हांखे नज़र नथो अचे। उन टाइम ते हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, काश आऊं वण हुजां हा, वढिजी वञा हा, बाहि में सड़ी वञा हा, हुजां ई न हा, मुंहिंजो छा हशर थींदो। हालांकि अबू ज़र उहो आहे जंहिंजो तालुक़ु दुनिया सां ई न हो, दुनियादारी सां न हो, सिर्फ़ु आख़िरत जो फ़िक्र हुयो। तक़वा इनखे चइबी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, हर हाल में हज़रत अबू ज़र खे जिथे हुजी, जंहिं हाल में हुजी, तक़वा अख्तियार कजां, मुत्तकी थी करे रह। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अहिड़ा माण्हू बि ईंदा नेकिन करण वारा, नेकियूं क़यामत जे ॾींहं त खणी ईंदा। पाण फरमायो त लअलमन अक़वामम मिन उम्मती यातून यौमल क़ियामति बिहसनातिन जिबाल तिहामत बैदन। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी उम्मत जा उहे माण्हू महशर जे मैदान में ईंदा ऐं उन्हनि खे सुञाणा थो। पाण फरमायो त उहे नेकियूं खणी ईंदा, केतिरियूं नेकियूं हूंदियूं, तिहाम जबलनि जा ढेर हूंदा, जबलनि वांगुरु ढेर नेकियुनि जा हूंदा, ऐं उहे नेकियूं चमकंदड़ हूंदियूं, नेकियूं जेके सो चमकंदियूं पयूं, अहिड़ियूं नेकियूं तिहाम जबलनि वांगुरु नेकियूं आहिनि। महशर जो मैदान आहे। फयजअलहुल्लाहु हबाअम मंसूरा, अल्लाह ताला उन्हनि खे उॾारे छॾींदो, सभु नेकियूं ख़तम। ही महशर जे मैदान में माण्हुनि त ॾिठियूं पई त नेकियूं आहिनि इन्हनि माण्हुनि जूं, ही छा थी वियो, अचानक उॾामी वयूं। हज़रत सौबान रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो, क़ुर्बान वञा अल्लाह जा रसूल, ॿुधायो त सही बदनसीब इंसान इहे कहिड़ा हूंदा, हेॾी महिनत बि कयूं दुनिया में, पर उहे नेकियूं खणी बि आया, क़बूल थियण वारियूं नेकियूं आहिनि, पर उॾामी वयूं। साहबा ईअं पुछंदा, छाजे लाइ पुछंदा? इन करे पुछंदा जो पंहिंजे गिरेबान में ॾिसी, असीं ॿिए जो गिरेबान ॾिसंदा आहियूं।
जेका न खामी हूंदी आहे असांखे ॿिए में नज़र ईंदी आहे, पाण में न ॾिसंदा आहियूं। साहबा किराम सभ खां पहिरीं पाण ॾे ॾिसंदा त मूं में त इहा खामी कान्हे, मूं में त इहो गुनाह कोन्हे। को मुक़रर आहे, को ख़तीब आहे, को आलिम आहे, को नसीहत करण वारो आहे, जेका बि नसीहत पियो कंदो न, असांजो ज़िंदो इहो त गुनाह फलाणो माण्हू पियो करे, इहो ॾोह त फलाणे शख़्स में आहे। आऊं पंहिंजे पाण ॾे नज़र नथो कयां त मुंहिंजो क़ल्ब, मुंहिंजी दिलि बि गुनाहनि में कारी थी पई आहे, इहे साॻिया आइब मूं में बि आहिनि, पर पाण ॾे नथा नज़र कयूं। साहबा किराम पाण ॾे ॾिसंदा त किथे इहा खामी असां में त कान्हे। अल्लाह जा रसूल ॿुधायो बदनसीब कहिड़ा आहिनि, असां त उन्हनि में कोन हूंदासीं। हज़रत सोबान थो पुछे, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो जलील क़द्र सहाबी, जंहिं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में अल्लाह जे रसूल फरमायो, अल्लाह ताला उमर में तो वो रोब तारी कयो आहे जो शैतान रस्ते ते अगर उमर के ॾिसे त शैतान भॼी वेंदो रस्तो छॾे। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मशवरनि खे अल्लाह ताला क़ुरान बनाए करे प्यारे पैगंबर ते नाज़िल कयो त जीअं उमर जो मशवरो आहे अल्लाह खे उहो पसंदि आहे। उहो उमर रज़ी अल्लाह ताला हज़रत हुज़ैफा बिन यमान के सॼी ज़िंदगी मिनथूं कयईं। छाजूं मिनथूं कयईं? ऐं हुज़ैफा तूं ॿुधा जेके अल्लाह जे रसूल मुनाफ़िकनि जा नाला तोखे ॿुधाया हा न, उहे नाला मूंखे ॿुधा, किथे मुंहिंजो नालो त उन्हनि में कोन्हे। हज़रत हुज़ैफा बिन यमान अल्लाह जे रसूल जो उहो सहाबी आहे, साहिब सिर जे लक़ब सां मशहूर आहे, यानी रसूल जो राज़दान, रसूल जा राज़ सीने में रखण वारो। उहो हुज़ैफा कटिजी सघे थो, सीनो हुनजो वढिजी सघे थो, लेकिन रसूल जो जेको राज़ आहे जेसि ताईं रसूल इजाज़त न ॾींदो तेसि ताईं हुनजे दिलि मां उहो राज़ ज़ाहिर न थींदो। हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह अन्हु उहो सहाबी आहे, उनखे अल्लाह जे रसूल मुनाफ़िकनि जा नाला ॿुधाया हा। ॿी कंहिंखे ख़बर कान्हे। कुझु मुनाफ़िकनि जा जेके तबूक में हुआ न मुनाफ़िक, उन्हनि जा नाला हज़रत हुज़ैफा ऐं हज़रत अम्मार बिन यासिर खे ॿुधायूं, ॿिए कंहिंखे ख़बर न हुई। तबूक में मुनाफ़िक बि गॾु हुआ। अब्दुल्ला बिन उबई त रस्ते में ई जेॾी महिल तबूक जो सफ़र शुरू थियो हो अल्लाह जे रसूल जो सन 9 हिजरी में, पाण ग़ज़वा तबूक अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी में वॾी जंग तबूक आख़िरी हुई, पर जंग कान लॻी, बग़ैर जंग जे अल्लाह ताला कामयाबियूं ॾेई छॾी। ऐं एॾो वॾो तादाद तबूक जो हो, 30,000 तक़रीबन कमो बेश 30,000 मुजाहिदीन सहाबा अल्लाह जे रसूल सां गॾु हुआ। एतिरा त सहाबा ग़ज़वा तबूक में अगरि को शख़्स कंहिंखे ॻोल्हे त उहो लभंदो कोन। अल्लाह ताला जेसि ताईं ज़ाहिर न करे त ही आहे ही कोन्हे, न त का ख़बर कान्हे का। उन में मुनाफ़िक बि गॾु हुआ। अब्दुल्ला बिन उबई दोखो करे रस्ते में पंहिंजा साथी वठी वियो, पर पोइ बि तक़रीबन तादाद अचे थो 15 अहिड़ा मुनाफ़िक हुआ। उहे हलिया रौशो ॾिसण लाइ, चयूं अॼु त ख़बर पवंदी। लखनि जे तादाद में रूमी फ़ौज आहे, अॻियां रूमी सुपर ताक़त आहे। उन वक़्त जो रूम जी फ़ौज मशहूर आहे। ही चंद मुस्लमान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठी वियो आहे। ॾिसो त रूमी हिननि जो कहिड़ो हाल कंदा। सिर्फ़ मुनाफ़िक इनखे ॾिसण जे लाइ हलिया त हिकु बि मुस्लमान वापसि कोन मोटंदो। ख़बर पवंदी तबूक में, पर ख़बर मुनाफ़िकनि खे पोइ पई। जेॾी महिल अल्लाह जा रसूल उते पहुता, अल्लाह ताला रूमिन जे मथां अहिड़ो त रोब तारी करे छॾियो, हिकु रूमी कोन रहियो उते। इलाइक़ा छॾे भॼी विया। जेके कुझु सरदार हा रूम जे इलाइक़नि जा, उहे तबूक जा, उहे आया अल्लाह जे रसूल वटि। के मुस्लमान थी विया, के अल्लाह जे रसूल खां माफ़ी था वठनि, जिज़ियो ॾियण लाइ तयार थी विया। असां जंग कोन करे सघंदासीं तव्हां सां, असां जिज़ियो ॾींदासीं, असां टैक्स ॾेई रहंदासीं। अल्लाह जे रसूल उन्हनि शर्त क़बूल पे कया। अल्लाह जा रसूल खे माफ़ कंदा विया ऐं उन्हनि खां जिज़ियो वसूल कंदा विया। मुनाफ़िकनि ॾिठो 20 ॾींहं अल्लाह जो रसूल दिलेरी सां वेही रहियो। पाण फरमायूं अचनि रूमी मुक़ाबले जे लाइ, 20 ॾींहंनि ताईं कोन आया। नबी अलैहिस्सलाम जेॾी महिल वापसि बि थिया न, मुनाफ़िक पाण में चवण लॻा त ही त पाण कामयाब कोन थियासीं।
मुसलमाननि खे रुगो कामयाबियूं ई कामयाबियूं मिलियूं आहिनि। इतां खां अल्लाह जे रसूल लश्कर रवाना कया, उहे बि कामयाब थी विया। असां त चयो असां मज़ो ॾिसंदासीं त मुसलमाननि सां रूमी छा था कनि, पर हीउ त हिकिड़ो बि कोन आयो। हाणे छा कयूं? हाणे पाण हलूं था, लश्कर तमामु वॾो आहे, घाटियूं जेके इहे वादियूं ईंदियूं न, तमामु वादी घाटी अहिड़ी हूंदी, तंग रस्ता हूंदा। उन रस्ते में छा कंदासीं? पाण मुंहंनि खे वेड़े, मुंहं ते कपिड़ो ॾेई ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सवारी जेका आहे न, उन जे कजावे जूं रसियूं कटे छॾींदासीं ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन सवारी खे अचानक टाह ॾींदासीं। जीअं उहो उठ भॼंदो या ॾाची आहे भॼंदी टाह में मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किरी पवंदो हेठि ऐं शहीद थी वेंदो, यानी फौत थी वेंदो, मरी वेंदो। मुनाफ़िक़नि जा इहे अल्फाज़ हा, इहा रिथा कयूं। अल्लाह ताला त प्यारे पैगंबर खे सभु ख़बरदार कंदो पियो वञे त मुनाफ़िक़ ही चाल चलन पिया, मुनाफ़िक़नि जी रवश ही आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हाणे वापसि अची रहिया आहिनि तबूक खां। जेॾी महिल घाटी हिकिड़ी वादी आई, अहिड़ी वादी तंग आहे जो अल्लाह जे रसूल फरमायो ॿ टे ॼणा थी निकिरो हिन मां। मुनाफ़िक़नि सोचियो त हाणे त मौक़ियो आहे, असीं पंहिंजी कारवाई करे वेंदासीं। हज़ारनि जा तादाद माण्हू, लश्कर ई लश्करनि, केरु सुञाणंदो त इहो कमु कंहिं कयो आहे। अल्लाह जे रसूल सभिनी खे मोकिले पाण फरमायो तव्हां वञो, मूंसां गॾु सिर्फ़ु अम्मार बिन यासिर, हुज़ैफा बिन यमान ऐं काब बिन आमिर असलमी रज़ी अल्लाहु अन्हुम हुजनि। टे ॼणा अल्लाह जे रसूल पाण सां गॾु खयां, ॿियनि खे ॿिए रस्ते खां मोकिले ऐं पाण टे साहबा वठी ॿिए रस्ते खां निकिता। हज़रत हुज़ैफा जो कमु हुयो पोइते, ख़्यालु करे अल्लाह जे रसूल जे पोयां खां अचे त को दुश्मन न अचे। हज़रत अम्मार बिन यासिर जो कमु इहो त अल्लाह जे रसूल जी सवारी ॾाची जे लगाम मां महार मां पकड़े। हज़रत आमिर काब बिन आमिर रज़ी अल्लाह ताला जो कमु इहो अल्लाह जे रसूल सां गॾु इंतज़ार में रहे। अल्लाह जो रसूल को हुकुम फरमाए। अचानक अल्लाह जे रसूल, रात जो टाइम आहे, रात जी तारीख़ी आहे, मुनाफ़िक़नि छा कयो, 12 ॼणा या 13 ॼणा मुनाफ़िक़ आहे तक़रीबन, किन जो तादाद 15 बि आहे, 15 में लिखियो वियो आहे, पर 3 खे अल्लाह जे रसूल माफ़ कयो छो उन्हनि खां ग़लती थी वई, उहे मुनाफ़िक़ कोन हा। हुननि छा कयो जो कपिड़ो वेड़े चारे खे पोयां अचनि पिया। रात जो टाइम, अल्लाह जे रसूल आवाज़ कयो, आहे हुज़ैफा, मूंखे परे खां पोइते खां आवाज़ ॿुधण में अची रहियो आहे, ॾिस तक पोयां माण्हू त कोन पिया अचनि। हज़रत हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह अन्हु ॾिठो जी अल्लाह जा रसूल त सवारनि ते आहिनि, उठनि ते सवार आहिनि, पर चेहरा हिननि जा नज़र न पिया अचनि, कपिड़ो बदल अथनि, मोलाटा बदल आहिनि, मुंहुं बंदि अथनि। भॻा ही मुनाफ़िक़ पंहिंजे चेहरनि खे लिकाए छुपाए लश्कर में वञी निकिता। क्यों बची वियासीं असां, पंहिंजे कारवाई में त कामयाब न थियासीं, लेकिन असीं त बची वियासीं, असांखे त कोन सुञातऊं। लेकिन इहा ख़बर कान्हे अल्लाह ताला प्यारे पैगंबर खे वही करे ॿुधाए छॾियो त ही कहिड़ा कहिड़ा मुनाफ़िक़ आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़त हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमायो, आए हुज़ैफा, तो सुञाता त ये केरु हुया? अल्लाह जा रसूल, मूं कोन सुञाता, मुंहिंजा चेहरा ढकियल हा। पाण फरमायूं ही नाला तोखे ॿुधायां थो, हिननि जा तादाद ॿुधायां, पर नालनि जे खे तूं मख़फ़ी रखजां, कॾहिं बि इन राज़ खे ज़ाहिर न कजां। कहिड़ो मुनाफ़िक़ आहे, कहिड़ो मुनाफ़िक़ न आहे, ऐं तोखे नाला ॿुधायां पियो। हज़रत हुज़ैफा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह जे रसूल नाला ॿुधाए छॾिया हा। हज़रत हुज़ैफा कॾहिं बि कंहिंखे कोन ॿुधायो। जेॾी महिल मदीने पहुता, उन्हनि ई मुनाफ़िक़नि मां हाणे उहो जांच थो करे त असांजी त ख़बर कान पई आहे हुज़ैफा खे, छो त हुज़ैफा राज़दान रसूल आहे, साहिब सिर आहे, रसूल जा राज़ रखण वारो आहे। अगरि जेकॾहिं ख़बर कंहिंखे पई हूंदी त हुज़ैफा खे ख़बर हूंदी त असां राति इहा कारवाई कई आहे। उन्हनि मुनाफ़िक़नि मां हिकिड़ो हुज़ैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि आयो आहे। ऐं हुज़ैफा ॾे ख़बर, तोखे ॿुधा त इहे केरु हुआ जेके राति अल्लाह जे रसूल खे तकलीफ़। साहबा चवण लॻा, हुज़ैफा
जेकॾहिं हिन ज़िद कयो आहे ठीकु आहे नाला त न ॿुधा पर तइदाद हिननि जो ॿुधा ही पुछे पियो अला तइदाद ॿुधण में छा आहे नाला न ॿुधा हज़रत हुज़ैफ़ा फरमायो तइदाद त 14 जी मूंखे ख़बर आहे हुनखे जी जे तूं बि हुननि में शामिल आहीं त पोइ 15 थी विया तूं बि हुननि में शामिल आहीं त 15 न त कॾहिं बि हुज़ैफ़ा कंहिं पके सचे सहाबी खे न चवंदो तूं मुनाफ़िक़ आहीं जी जेकॾहिं तूं ज़िद पियो करी तूं बि शामिल आहीं त पोइ 15 आहिनि बसि एतिरो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत हुज़ैफ़ा खे चवंदो हो आहे हुज़ैफ़ा मूंखे उन्हनि जो नालो ॿुधाओ मूंखे शौक़ न आहे त मुनाफ़िक़नि जा नाला ॿुधां पर सिर्फ़ु इहा ॼाण ॿुधां त किथे उमिरि जो त नालो कोन्हे मूंखे ख़ुदि को आहे मूं अॻु में अर्ज़ु कयो न साहबा जेका बि का अहिड़ी ॻाल्हि ॿुधंदा सोचींदा त असां में त का ख़ामी कान हूंदी पर सिर्फ़ु अलाह जो ख़ौफ़ मता मूं में हुजे त उनखे आउं परे कयां उहा ख़ामी मूं में न हुजे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत हुज़ैफ़ा खां पुछंदा हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह अन्हु जवाब न ॾींदा हुआ हज़रत उमर पंहिंजे ख़िलाफ़त में पोइ छा कई हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़िलाफ़त में ॾिसंदो हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान जंहिंजो जनाज़ो पढ़ंदो त हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु उनजो जनाज़ो पढ़ंदा ऐं जंहिंजो जनाज़ो हज़रत हुज़ैफ़ा न पढ़ंदो हुयो त हज़रत उमर बि जनाज़ो न पढ़ंदो हुयो इनजो सबबु छा हो हज़रत हुज़ैफ़ा खे ख़बर हुई त मुनाफ़िक़ आहे त उनजो जनाज़ो हज़रत हुज़ैफ़ा न पढ़ंदो हज़रत उमर रज़ी अल्लाह त ॿियनि खे ख़बर कान हूंदी त उमर रज़ी अल्लाह उनजी छा सोच हुई त जेकॾहिं हुज़ैफ़ा हिन माण्हू जो जनाज़ो न पढ़ियो आहे ऐं हुज़ैफ़ा बिन यमान मौजूद आहे मदीने में आहे घर में आहे मस्जिद में आहे बीमार बि कोन्हे ॿाहिरि बि कोन्हे पोइ बि जनाज़े में न आयो आहे पक ही मुनाफ़िक़ जो जनाज़ो हूंदो पोइ हज़रत उमर हुनजो जनाज़ो कोन पढ़ंदो ऐं जंहिं जनाज़े में हज़रत हुज़ैफ़ा हूंदा हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला उन जनाज़े में सभ खां पहिरीं हूंदा पर आख़िर में हज़रत हुज़ैफ़ा खे दिलि में इहो ॾुख हुयो नाला त आउं कोन थो ॿुधायां उमर रज़ी अल्लाह अन्हु खे हिन सॼी ज़िंदगी मूंखां पुछियो आहे हाणे जेकॾहिं पुछंदो हिकिड़ो जवाबु ॾींदोसांसि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिं रिवायत में इहो बि अचे थो त जॾहिं हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे ख़िलाफ़त में ज़ख़्मी थिया हा न उन वक़्तु बि हज़रत हुज़ैफ़ा जेॾीमहिल हाल अहवाल पुछण जे लाइ आयो अयादत जे लाइ आयो न उन वक़्तु हज़रत उमर उन में निहारियो पियो त मुनाफ़िक़नि जा नाला ॿुधाए बहरहाल हदीस जा अल्फाज़ न हज़रत उमर पुछे थो हुज़ैफ़ा मूंखे नाला ॿुधा हज़रत हुज़ैफ़ा फरमाए थो ऐं अमीरुल मोमिनीन नाला त आउं ॿुधाए नथो सघां प्यारे पैगंबर जो राज़ आहे उहो नथो ॿुधाए सघां बाक़ी एतिरो चई सघां थो उमर अल्लाह जो कसम आहे तुंहिंजो नालो उन्हनि में कोन्हे जेके बि अल्लाह जे रसूल मुनाफ़िक़नि जा नाला मूंखे ॿुधाया उमर आख़िर में इहे लफ़्ज़ आउं न ॿुधायां डिॼां पियो पर तूं अमीरुल मोमिनीन आहीं ख़लीफ़तुल मुस्लिमीन आहीं सॼी ज़िंदगी तो मूंखां नालो पुछण जी कोशिशि कई आहे ऐं एतिरो चई सघां थो उमर अल्लाह जो कसम आहे तुंहिंजो नालो मुनाफ़िक़नि में नाहे सुभान अल्लाह इहा गवाही राज़दान रसूल हज़रत हुज़ैफ़ा ॾेई वियो त हज़रत उमर रज़ी अल्लाह जो मक़सदु छा हुयो मक़सदु साहबा जो इहो त जेकॾहिं कंहिं में का ख़ामी आहे न इहा असां ॼाणूं मता असां में ख़ामी हुजे इहो असांजे लाइ नसीहत आहे असांजे लाइ सबक़ु आहे जेको बि असां क़ुर हदीस मां जेको गुनाह अहिड़ो को आहे अहिड़ी ख़ामी आहे निशानदही थी आहे असां पंहिंजे गिरेबान में ॾिसी उनजी इस्लाह कयूं पाण मां उहो ऐब ख़तमु कयूं पाण मां उहो गुनाह ख़तमु कयूं साहबा किराम जो रवैयो इहो हुयो हज़रत सौबान रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो अल्लाह जा रसूल ही बदनसीब कहिड़ा शख़्स हूंदा तिहामा जबलन वांगुरु उन्हनि जूं नेकियूं हूंदियूं पर अल्लाह ताला उन्हनि खे उॾारे छॾींदो हू ख़ाली हथे थी वेंदा नेकियूं ख़तमु थी वेंदियूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ सौबान तव्हां त न पर हू बि तव्हां जहिड़ा ई भाइर हूंदा तव्हांजा तव्हां वांगुरु निमाज़ूं बि पढ़ंदा तव्हां वांगुरु बि रोज़ा रखंदा तव्हां वांगुरु इबादतूं कंदा पर फ़र्क़ु छा हूंदो जॾहिं तन्हाई में हूंदा न अकेला में हूंदा तॾहिं अल्लाह जे हदुनि जो ख़्यालु न कंदा जेके न अल्लाह ताला गुनाहनि जूं हदूं रखियूं आहिनि सोचींदा त हाणे त मूंखे केरु न पियो ॾिसे पर इहो नथा सोचीनि
हूँ तव्हां इबादतूं कयो पिया, निमाज़ूं बि पढ़ियूं आहिनि, जमाए सां बि कढायो, मस्जिद में बि आहियो, हूअं बि इबादत कयो था, मुस्लमान बि आहियो, कलमा पढ़ो था, दुरूद पढ़ो पिया, पर तन्हाई में सोचींदा त ठीकु आहे ग़लती आहे, गुनाह त आहे, छा थी पियो। अल्लाह जे रसूल फरमाया अहिड़ा शख़्स हूंदा जिन जूं नेकियूं त हूंदियूं पर अल्लाह ताला जो हुकुम। तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो अबू ज़र जिथे बि हुजी, जीअं बि हुजी, अल्लाह जो ख़ौफ़ रखजांइ, तक़वा अख़्तियार कजांइ। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो अन क़रीब अचण वारो आहे, उन जो इस्तक़बाल कहिड़े अंदाज़ में हुजे, उन जी तयारी कीअं कजे, इहा तयारी सभ खां पहिरीं त असां पंहिंजी नीयत खे ख़ालिस रखूं। हर अमल जे लाइ नीयत जो ख़ालिस थियणु लाज़मी आहे, इख़लास हुजे। को बि अमल नीयत खां सवाइ क़बूल कोन्हे, पर नीयत ज़ुबान जो नालो न आहे त ज़ुबान सां नीयत कर, असुल दिलि जो इरादो आहे। रोज़ो बि क़बूल न थींदो जेसिताईं नीयत नथो करे। अल्लाह जे रसूल फरमायो राति जो सुम्हींदो न, इहा ई नीयत करे सुम्हिजां त सहरी में उथंदुसि, मूंखे रोज़ो रखिणो आहे, इहा ई नीयत। ज़ुबान सां नीयत हुजे त पोइ सॼी राति पियो चए रोज़ो रखंदुसि, रोज़ो रखंदुसि, पोइ चवंदो रहे ॾाढे, जीअं निमाज़ जी नीयत न ॾाढे ज़ुबान सां कई वेंदी आहे। हालांकि हदीस में किथे बि इहा नीयत कान्हे जेका ज़ुबान सां निमाज़ जे लाइ कई वेंदी आहे। नीयत इहा आहे जेका दिलि जो इरादो जंहिं मक़सद जे लाइ उथियो आहे, उनजी नीयत आहे। नीयत इहा ई कई त सुन्नत थो पढ़ां, नफ़िल थो पढ़ां, बसि दिलि में ई हुयो न। अल्लाह ताला दिलनि जा राज़ ॼाणे थो, ज़ुबान जो मक़सद न आहे। अल्लाह जे रसूल फरमायो रोज़ो रखो त बि नीयत कयो, सुम्हण महिल इहा नीयत कयो त आउं उथंदुसि रोज़े जे लाइ। त सभ खां पहिरीं इंसान इख़लास ऐं नीयत इहा रखे, हर मुंहिंजो अमल, मुंहिंजो रोज़ो, मुंहिंजी इबादत अल्लाह जी रज़ा जे लाइ हूंदी, मुंहिंजो रब राज़ी थी वञे, मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ करे। छो त रोज़े जो सारो ताल्लुक़ नीयत सां अथव। हदीस मशहूर हदीस तव्हां हर रमज़ान में ॿुधंदा हूंदव, उहा ही हदीस आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला फरमाए थो आदम जे औलाद जी हिकिड़ी नेकी उहा वधंदी रहंदी आहे। हिकिड़ी नेकी मां वधी 10 थी वेंदियूं आहिनि, 10 मां वधीक 700 ताईं नेकियूं सवाब लिखिया वेंदा हिकिड़े अमल जे करे। 700 नेकियूं, 7 गुनाह मथे 700 गुनाह, एतिरी वॾी नेकी। पोइ छा फरमायो हदीस में, अल्लाह ताला फरमाए थो रोज़े जो अजर बाने खे आऊं ॾींदुसि। ॿियनि नेकियुनि जो केरु अजर ॾींदो? अल्लाह ॾींदो। पर रोज़े जो छा फरमाए, अना आजिज़ी बिही, हिन में ख़ालिस बाने जी नियत मूं अल्लाह जी रज़ा। हालांकि हर अमल में नियत अल्लाह जी रज़ा आहे, पर अल्लाह ताला हिते अल्फाज़ फरमाया अना आजिज़ी बिही, बाने रोज़ो रखियो आहे मूं अल्लाह जी रज़ा जे लाइ। हिन जो ख़ुलूस इहो आहे, इख़लास इहो आहे, नियत इहा आहे मुंहिंजो रब राज़ी थी वञे मूं अल्लाह जे करे। हिन हर शहवत छॾे ॾिनी आहे, हर ख़्वाहिश छॾे ॾिनी आहे, बुख ऐं उञ बर्दाश्त कई अथसि मूं अल्लाह जे लाइ। त सारी नियत जो दारो मदार, नियत जो ताल्लुक़ रोज़े सां, रोज़े जो ताल्लुक़ नियत सां आहे। ख़ालिस नियत अल्लाह जे लाइ। नंबर 2, रोज़े रखण खां अॻु में, रमज़ान मुबारक खां अॻु में दिलनि जा बुग़्ज़ ख़तमु कया वञनि, दिलनि जो कीनू ऐं हसद ऐं साड़ ख़तमु कयो वञे। न त अल्लाह जे रसूल फरमायो क़दर जी राति बि उन शख़्स जी इबादत क़बूल कान्हे का। जंहिं कंहिं मुस्लमान जे लाइ पंहिंजे दिलि में का खोट या ॻंढ रखी आहे, हेतिरियूं इबादतूं कयूं, पर जेकॾहिं असांजे दिलनि में कंहिं मुस्लमान सां बुग़्ज़ ऐं हसद ऐं साड़ आहे, उन को रमज़ान मुबारक जी नेकी मां असांखे फ़ाइदो थींदो, न रोज़नि मां फ़ाइदो थींदो, न राति जे क़याम मां फ़ाइदो थींदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, मशहूर सहाबी आहे। हदीस जा अल्फाज आहिनि, सहाबा मस्जिद नबवी में वेठा आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो हिन दरवाज़े खां को शख़्स ईंदो जन्नती आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं माण्हू ॾे इशारो कयो त अन क़रीब हिन दरवाज़े मां हिकिड़ो माण्हू अचण वारो अथव, जन्नती आहे। रसूल जी ज़ुबान पई उन जी गवाही ॾे। सहाबा किराम सारा ॾिसनि पिया त ॾिसूं त केरु थो अचे हिन दरवाज़े मां।
जेॾी महिल अचण वारो दरवाज़े मां आयो, सादो माण्हू आहे, हिकिड़े हथ में असा लठा, ॿिए हथ में जुती आहे, वुज़ू करे आयो आहे, वुज़ू जो पाणी हुनजी ॾाढ़ी मां हेठि टिमे पियो। जीअं अंदरि दाख़िल थियो, सहाबा जो ॾिठो थियो ही त मुआज़, सैयदना हज़रत साद बिन मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे, ही त साद आहे। अल्लाह जे रसूल फरमायो जेको पहिरियों हुन दरवाज़े मां जन्नत दाख़िल थींदो उहो जन्नती आहे। सहाबा हाणे ॾिसनि था त हिनजी नेकी कहिड़ी आहे। अल्लाह जे रसूल जी ज़ुबान जंहिंजी गवाही ॾे, आख़िर हिन में नेकी कहिड़ी आहे? हूअं त सभु नेकियूं हिकु जहिड़ियूं आहिनि। सहाबा किराम जिहाद में गॾु हूंदा, ग़ज़वात में गॾु हूंदा, उम्रे में गॾु हूंदा, उन खां बाद में सहाबा किराम निमाज़ ते गॾु हूंदा, हर इबादत हिक ॿिए जी ॾिसी वेठा आहिनि। पर हिन में कहिड़ी ख़ूबी वधीक आहे जो रसूल फरमायो हिन दरवाज़े मां जो अचे पियो जन्नती आहे। ऐं हज़रत साद रज़ी अल्लाह ताला 30 साल जी उम्र में इस्लाम क़बूल कयूं, 36 साल जी उम्र में वफ़ात कयूं, ज़ख्मी थिया हिकिड़े जंग में, पोइ उहे काफ़ी वक़्त ताईं ज़ख़्म हुआ, पोइ वफ़ात कयूं, यानी शहीद थी विया। उहो साद रज़ी अल्लाह ताला 6 सालनि ताईं सिर्फ़ु अल्लाह जे रसूल सां गॾु हुयो, जंहिं इस्लाम क़बूल कयो 30 सालनि जी उम्र में। नेकी कहिड़ी आहे? सहाबा किराम ॾिठो त हाणे साद वञे पियो घर ॾांहुं, बिशारत ॾे, हिन खां वधीक ॿी सआदत कहिड़ी आहे? सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन हज़रत साद जे पोयां विया, उनजे घर वञी मुलाक़ात कयूं। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला ने फरमायो, ॾियो ख़बर छो आया आहियो? या ख़बर कान्हे थी मुंहिंजे पोयां छाजे लाइ आहिनि? छो त या परपुट ॻाल्हि थी, अल्लाह जे रसूल गवाही ॾिनी, अल्लाह जे रसूल बिशारत ॾिनी। ॿुधण वारा सहाबा साद खे त ख़बर कान्हे का, ऐं साद असां इन करे आया आहियूं जो तूं जेॾी महिल मस्जिद में दाख़िल थिए पिए जनम दरवाज़े खां अल्लाह जे रसूल ही अल्फाज़ चया, इन करे असां आया आहियूं त तोखां पुछूं त तुंहिंजी नेकी कहिड़ी आहे, कहिड़ो अमल थो करे, जेको असां बि अमल कयूं। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला ने जवाब ॾिनो, हर नेकी त तव्हां सां गॾु कयां पियो त अल्लाह ताला क़बूल करण वारो आहे। निमाज़ूं बि तव्हां सां गॾु पढ़ण वारो, सफ़र बि तव्हां सां गॾु करण वारो, ग़ज़वात में जिहाद जे मैदान में तव्हां सां गॾु हलण वारो, तव्हांजी मजलिस में वेहण वारो, ॿी का अहिड़ी नेकी कान्हे। पर आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, जीअं आउं मुस्लमान थियो आहियां, अॼु ताईं ला अजिदु अला अहदिन, अॼु ताईं कंहिं बि हिकिड़े मुस्लमान जे लाइ मूं पंहिंजे दिलि में बुग़्ज़ न रखियो आहे। अॼु ताईं मुंहिंजे दिलि में कंहिं बि मुस्लमान जे लाइ बुग़्ज़ दिलि में न आहे। नंबर ॿियो, अॼु ताईं बि मुंहिंजे दिलि जे अंदरि वलैस बिक़ल्बि ग़िमरुन, अॼु ताईं कंहिं मुस्लमान भाउ जे लाइ मुंहिंजे दिलि में ॻंढ ॾिनल न आहे। जो हिकिड़ी ॻंढ अची वेंदी आहे त हिन खां मूंखे एतिरी त नफ़रत आहे जो मुंहिंजे दिलि में ॻंढ अची वई आहे, हिन सां कॾहिं बि ठाह न थींदो। हज़रत साद रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, नंबर 2 त अॼु ताईं मुंहिंजे दिलि में बि कंहिं मुस्लमान जे लाइ ॻंढ न आई आहे। टी ॻाल्हि छा था फरमाइनि? फरमाइनि था, अॼु ताईं कंहिं मुस्लमान जे लाइ हिन मुंहिंजी दिलि हसद न रखियो आहे, न बुग़्ज़ रखियो आहे, न कंहिं मुस्लमान जे लाइ मुंहिंजे दिलि में को ॻंढ आयल आहे, न मुंहिंजे दिलि में कंहिंजे लाइ हसद आहे। इन ई ख़ूबी जे करे अल्लाह जे रसूल फरमायो, अचे पियो जंहिं दरवाज़े खां माण्हू जन्नती शख़्स आहे। इहा आहे दिलि, इहो आहे इख़लास, इहो आहे ख़ुलूस। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो थो अचे, उन जे लाइ नियत खे ख़ालिस करणु, पंहिंजे दिलनि खे साफ़ शफ़ाफ़ रखणु, अल्लाह ताला उन दिलि खे तक़वा वारो बनाए छॾींदो, अल्लाह ताला उन दिलि खे मुत्तक़ी बनाईंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान व सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं तव्हांखे हक़ ऐं सच ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असांजे गुनाहनि खे अल्लाह रब्बुल आलमीन माफ़